हुया पर रोके छॾी। अॼु घणा कम करणा हुया पर रोके छॾी। जुल्फनि जा विझी वंगो दिल पर रोके छॾी। मज़ो थो अचे मूंखे, मज़ो थो अचे मूंखे, पंहिंजा विछाए पहिरीं वार ॾिना थी। सुबुह साईं ॾाढा प्यार ॾिना थी। सुबुह सुबुह सां ॾाढा प्यार ॾिना थी। सुबुह साईं ॾाढा प्यार ॾिना थी। अॼु त दिल जा सभु अरमान जी यार छॾई। अॼु त दिल जा सभु अरमान जी यार छॾई। पंहिंजो पाण खे यार ईअं सीकार छॾी। पंहिंजे पलंग ते, पंहिंजे पलंग ते विहण रखी चार चार ॾिना थी। सुबुह साईं ॾाढा प्यार ॾिना थी। सुबुह सुबुह सां ॾाढा प्यार ॾिना थी। सुबुह साईं ॾाढा प्यार ॾिना थी। अहमदली चाचड़ जो ठारे ह्याऊं छॾी। अहमदली चाचड़ जो ठारे ह्याऊं छॾी। प्यार वारनि में पंहिंजो बिहारे नाऊं छॾी। पंहिंजे हथनि सां, पंहिंजे हथनि सां ताम करे सव त्यार ॾिना थी। सुबुह साईं ॾाढा प्यार ॾिना थी। सुबुह सुबुह सां ॾाढा प्यार ॾिना थी। सुबुह साईं ॾाढा प्यार ॾिना थी। बाहुनि जा भरे भरे, बाहुनि जा भरे भरे, बाहुनि जा भरे भरे हार ॾिना थी। सुबुह साईं ॾाढा प्यार ॾिना थी। सुबुह सुबुह सां ॾाढा प्यार ॾिना थी। फराज़ रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गाना ऑडियो कैसेट सां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज़ 0300 3400 570।